अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ो हाल आहे। उम्मीद आहे त तव्हां अल्लाह जे करम सां ठीकु हूंदा। मां आहियां मुश्ताक अहमद कलड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जो असांजे चैनल खे लाइक कयो था। अॼु वरी तव्हांजे यादो कहाणी पेश कंदासीं। सियाणो बादशाह। हिकिड़ो शख़्स हो जंहिं वटि बेशुमार धन दौलत हुई। हिन खे 4 पुट हुआ। हिकिड़े भेरे हू सख़्तु बीमार थियो ऐं घणा ई इलाज करायाई पर फ़ाइदो कुझु बि कोन थियुसि। जॾहिं बचण माल ॾिठाई तॾहिं ख़्यालु थियुसि त मूं वटि जेका बि मिल्कियत आहे सा हींअर छोकरनि में विराए छॾियां, मतां मुंहिंजे मरण खां पोइ पाण में विड़ी बुछड़ा न थियनि। उहो ख़्यालु करे हिन 4 देगड़ा घुराया ऐं पंहिंजी मिल्कियत जा हिसा कयाई। कुझु हिकिड़े में, कुझु ॿिए में, अहिड़ीअ तरह चइनी देगड़नि में कुझु न कुझु विझी 4 देगड़ा जुदा जुदा पंहिंजे खट जे चइनि पावनि हेठां पूराए छॾिया। जॾहिं सकराट जो वक़्तु आयुसि तॾहिं चइनी पुटनि खे सॾाए चयाई त बाबा, धन दौलत अहिड़ी शइ आहे जंहिं तां हमेशह खून ख़राबा थींदा आहिनि। मूं पंहिंजी समूरी मिल्कियत 4 भाङनि में विराई आहे ऐं 4 हिसा अलॻि अलॻि पंहिंजे खट जे 4 पावनि हेठां पूराए छॾिया आहिनि। मूं लाइ अव्हां 4 अखियुनि जे तारनि जीअं आहियो। पंहिंजी मिल्कियत जो मूं को बि हिसो घटि वधि कोन कयो आहे। तंहिं करे अव्हां मां हर हिकु मुंहिंजी रूबरू खट जो हिकु हिकु पाव पंहिंजो पंहिंजो करे छॾे ऐं मुंहिंजे मरण खां पोइ उन जे हेठां जो कुझु पूरियल हुजे सो खोटे खणी। छोकरनि खे पीउ उहा ॻाल्हि कई ऐं पखा विझी हर हिकु पंहिंजो पंहिंजो पाव मुक़ररु करे छॾियो। जॾहिं शाहूकार मोह तॾहिं चइनी भाउरनि खट जे पंहिंजे पंहिंजे पाए हेठां ज़मीन खोटरी। धन जा देगड़ा ॿाहिरि कढिया। छा ॾिसनि त हिकिड़े देगड़े में हीरा जवाहर रखिया आहिनि, ॿियो सोन सां डुबो पियो आहे ऐं 3 चौथे में कुझु बि कोन्हे, जिन मां हिकिड़े में रुगो बुक मिटीअ जो पियो हो ऐं ॿिए में 2-4 सुकल हॾियूं रखियूं आहिनि। जिन छोकरनि खे हीरनि जवाहरनि ऐं सोन चांदीअ जा देगड़ा हथ आया उहे त ॾाढा ख़ुशि थिया। बाक़ी ॿियनि छोकरनि खे जो मिटी ऐं हॾनि जा देगड़ा मिलिया सो सख़्तु नाराज़ थिया ऐं भाइरनि खे चयाऊं त हिन दौर में हॾनि खे छा कंदासीं, असीं असुल मिल्कियत मां ज़रूरु हिसो वठंदासीं। उन्हीअ ते हिननि चयनि त बाबो हथनि सां मिल्कियत विराए वियो आहे ऐं अव्हां पाण उहा मिल्कियत क़बूल कई हुई ऐं पंहिंजी ख़ुशीअ सां पंहिंजा पावा मुक़ररु कया। हाणे छा थींदो? आख़िर हिननि जो तकरार वधण लॻो ऐं ॻाल्हि चइनि चङनि ताईं वई, पर चङा बि कंहिं फ़ैसिले ते पहुची कोन सघिया ऐं चयाऊं त उन में को राज़ रखियल आहे। तंहिं करे कंहिं ॾाहे माण्हूअ खां फ़ैसिलो करायो। सभई भाउर उन ते राज़ी थिया ऐं कंहिं ॾाहे माण्हूअ जी ॻोल्हा कयऊं, पर को बि ॾाहो माण्हू कोन मिलियो जो हिननि जो फ़ैसिलो करे सघे। तॾहिं लाचार 4 गजी मुल्क जे बादशाह वटि इंसाफ़ लाइ विया। जॾहिं बादशाह जे शहर खे वेझो पहुता त पहिरियों शहज़ादो घोड़े ते ईंदो ॾिसण में आयुनि। हिननि अॻिते वधी शहज़ादे खां बादशाह जी पुछा कई, जंहिं चयो त बादशाह वेठो आहे पर चरियो थियो वेठो आहे। उहा ॻाल्हि ॿुधी हिननि सभिनी खे अजब लॻो ऐं ख़्यालु कयऊं त मोटी हलूं, पर वरी रिड़ी अॻिते वधिया त वञी महलात वटि पहुता। उते हिननि खे शहज़ादी मिली जंहिं ॿुधाईं त बादशाह वेठो त आहे पर अंधो थियो वेठो आहे। उन ॻाल्हि में हिननि भाइरनि खे अजब में विझी छॾियो। ख़्यालु कयऊं त कुझु राज़ आहे। अञा कुझु अॻु भरियो वधिया त राणी दरीअ में बीठी हुई। पुछा करण ते राणीअ ॿुधाइनि त 12 महीना थिया आहिनि जो बादशाह गुज़ारे वियो आहे। राणीअ जे जवाब त हिननि खे वितर मुझाए छॾियो। नेठि घणीअ पुछा गुछा मां मालूम थियुनि त बादशाह सलामत वाक़ई मौजूद आहे ऐं पोइ ही 4 भाउर बादशाह जी दरबार में पहुची विया ऐं बादशाह खे फ़ैसिले करण लाइ अर्ज़ु कयऊं। बादशाह हिननि जी ॻाल्हि ॿुधी पहिरीं त कुझु ख़्याल में पइजी वियो, पर पोइ गुजारत खे सवलो चयाई त अव्हां जो पीउ बिल्कुलु पूरो फ़ैसिलो करे वियो आहे।
हीरन जवाहरन वारो भली हीरा जवाहर खणे ऐं सोन वारो सोन खणे, बाक़ी जंहिंखे मिटीअ जो दिगड़ो मिलियो आहे सो पीउ जी ज़मीन संभाले, ऐं जंहिंखे हॾियूं हथायूं आहिनि सो चौपाए माल जो मालिक थिए। बादशाह जो उहो फ़ैसिलो ॿुधी चारई भाउर ॾाढा ख़ुशि थिया ऐं बादशाह जा लखें शुक्राना बजाए आंदाऊं। पर वञण वक़्तु बादशाह खे अर्ज़ु कयऊं त बादशाह सलामत जे इजाज़त मिले त हिकु ॿियो बि अर्ज़ु पेश करियूं। बादशाह हिननि खे मोकल ॾिनी ऐं हिननि मां हिकिड़े अदब सां अर्ज़ु कयो त साईं क़िबला, असीं जॾहिं हज़ूर जन ॾांहुं पे आयासीं तॾहिं पहिरीं शहज़ादो गॾियो, जंहिं चयो त बादशाह त वेठो आहे पर चरियो थियो वेठो आहे। वरी कुझु अॻु भरो आयासूं त शहज़ादी मिली, जंहिं ॿुधायो त बादशाह त वेठो आहे पर अंधो थियो वेठो आहे। वरी अञा अॻिते आयासीं त राणी मिली, जंहिं चयो त 12 महीना थींदा जो बादशाह गुज़ारे वियो आहे। पर जॾहिं असीं हिते पहुतासूं त ॾिठोसीं त साईं जिन सलामत वेठा आहिनि। आख़िर हिननि जी अहिड़ियुनि ॻाल्हियुनि करण जो कहिड़ो मतिलबु हो? उन्हीअ ते बादशाह चयो त उन्हनि टिनी सच चयो आहे, पर अव्हां हिननि जी ॻाल्हि न सम्झी। शहज़ादे चयो त बादशाह चरियो थियो वेठो आहे, उन जो मतिलबु इहो त आउं अञा हिन जी शादी करणु नथो घुरां ऐं चाहियां थो त भली त पढ़े ऐं ज़्यादा इल्मु हासिल करे त पोइ शादी करायांसि। पर शहज़ादो सम्झे थो त आउं बालिग़ अची थियो आहियां त बि बाबो शादी नथो कराए, शायदि सम्झे नथो, तंहिं करे चरियो आहे। शहज़ादीअ जो चयो त बादशाह अंधो थियो वेठो आहे, उन जो मतिलबु ही त शहज़ादी सम्झे त आउं 16 सालनि जी अची थी आहियां। बादशाह मूंखे रोज़ ॾिसे थो पर उन हूंदे बि शादी नथो कराए। हक़ीक़त में मूंखे को अहिड़ो लाइक़ु वरो ऐं घर नथो सुझे जो शहज़ादीअ खे परणायां, तंहिं करे सम्झे थी त बादशाह अंधो आहे। वरी राणीअ जो चयो त बादशाह 12 महीना अॻु मरी वियो आहे, तंहिं जो मतिलबु इहो त अॼु बराबरि 12 महीना थिया आहिनि जो बादशाही कमनि जी वठ पकड़ करे आउं हिकु साइट लाइ बि राणीअ सां मुलाक़ात न करे सघियो आहियां। तंहिं करे हूअ सम्झी त बादशाह मरी वियो आहे। उहा ॻाल्हि ॿुधी ऐं पंहिंजो इंसाफ़ थींदो ॾिसी उहे चारई भाउर घर ऐं पाण में मोहबत सां गुज़ारण लॻा।